सभिनी लाइ बुॾी मरण जो मुक़ाम आहे। जेका सीट सरदार साईं अपन ॾाॾनि खां वठी खटींदो आयो उहा हाराए वियासीं। उनजो कारण हिकु ई माण्हू मामूली बचल आहे। बिल्कुल रेसा बिल्कुल। बच्चल खान अगर पांजे राज जा वोट न ॼाराए हा पर असांजे सरदार जी खुली मुखालफ़त न करे हा। रेसा अॼु भला ते बच्चल खान जो ज़िक्र छो थो हले? हा शेर दिल बच्चल असांजे राज जो कंध झुकाए छॾियो आहे। सरदार साईं जी शिकस्त खां पोइ जेके माण्हू असांजे कबीले अॻियां कंध खणी न सघंदा उहे अॼु असां सां अखियुनि में मिलाए था ॻाल्हाइनि। बिल्कुल रैसा हर को माण्हू उभरदड़ सिज जो पुजारी आहे। रैसा या दुनिया सॼी मतिलब जी आहे। सरदार साईं वटि सीट हुजे हा न त सॼो राज तव्हांजो सलामी हुजे हा साईं। मूं तव्हांखे चयो न ईंदड़ इलेक्शन ताईं बच्चल खे सुख जो साह खणण कोन ॾींदुसि। रेसा तव्हांजी सोच पंहिंजी जाइ ते आहे पर बच्चल खान भी वॾो सियाणो माण्हू आहे। सॼो राज बच्चल खान जे हुकुम ते कंध कपाए सघे थो पर झुकाए नथो सघे। ख़बर आहे मूंखे तव्हांजी ख़बर आहे। अॼु ताईं तव्हां मां बच्चल जे ॻोठ जी केरु कुकुर बि चोरी करे न आहे सघियो। मूं ॿुधो आहे त तव्हां टई नाले वारा चोर हो। शौक़ मां केरु कंदो आहे चोरियूं रेसा? बसि मजबूरी थी कराए। मूंखे सिधो सिधो ॿुधायो त तव्हां चोरी मजबूरी मां था कयो या शौक़ सां? छो त शौक़ वारो खुटी वेंदो आहे ऐं मजबूरी वारो पुॼी वेंदो आहे। रैसा पंहिंजा ॿनी ॿार कुल कचे में आहिनि। 6 महीना फज़ल थिए थो त 6 महीना बेरोज़गारी। हाणे तव्हां चोरियूं रोज़गार लाइ कंदो, सरदार जी इज़त लाइ कंदो। वञो वञी बच्चल जे राज मां चोरी कयो ऐं हे पेरो खणी जॾहिं कचे में पहुचनि त लठियुनि सां उन्हनि जा मग़ज़ कचा करे विझो। रैसा अव्हांजो हुकुम असांजी अखियुनि ते पर बच्चल खान जे ॻोठ मां चोरी करण को सवलो न आहे। रेसा बिल्कुलु चोरियूं कंदासीं। हिननि खे छॾे ॾियो। इहो कमु सिर्फ़ु मुंहिंजो आहे। शाबाश तव्हां वञी चोरीअ जी तयारी कयो। बच्चल जे ॻोठ मां चोरी करे अचो। उहा ई चोरी बच्चल जी बर्बादी जो कारण हूंदी। वञो।